चॉइस सिंधी उर्दू पोइट्री चैनल ते मां या मोहम्मद कासिम मल्हा ऐं तव्हांखे ॿुधायूं था फ़नकार सोहेल मल्हा जी आवाज़ में शाइर ग़ुलाम अब्बास मल्हा जी शाइरी। त पोइ अचो त गॾिजी था ॿुधूं। उन खां पहिरियां चॉइस सिंधी उर्दू पोइट्री चैनल सब्सक्राइब करियो, गॾु ई घंटी वॼायो जीअं ईंदड़ वीडियो तव्हां जल्द खां जल्द ॾिसी सघो। त पोइ अचो त ॿुधूं ग़ुलाम अब्बास मल्हा जो ही कलाम। महबूब रसीदो केड़ियों खुशियों मल्हाया महबूब रसीदो केड़ियों खुशियों मल्हाया अखड़ने में वे छोड़े जा अखड़ने में वे छोड़े जा ये गोढ़ल काया महबूब रसीदो केड़ियों खुशियों मल्हाया महबूब रसीदो केड़ियों खुशियों मल्हाया अखड़ने में वे छोड़े जा अखड़ने में वे छोड़े जा ये गोढ़ल काया महबूब रसीदो केड़ियों खुशियों मल्हाया महबूब रसीदो केड़ियों खुशियों मल्हाया मुझो दिल पर वाए छदे जहदी हकहिया जिंदगी वीरान थी मुखे लगे जहदी हक मुख मुझो दिल पर वाए छदे जहदी हकहिया जिंदगी खुशियों मल्हाया महबूब रसीदो केड़ियों खुशियों मल्हाया शायद मुझ मोहब्बत खे कंहिंजी नज़र वई अलगी मुझे मन में आमादम रोवणो मूल रुगी शायद मुझ मोहब्बत खे कंहिंजी नज़र वई अलगी मुझे मन में नीर वहाया महबूब रसीदो केड़ियों खुशियों मल्हाया महबूब रसीदो केड़ियों खुशियों मल्हाया अल्लाह करे मूसा पवे परच मुझो प्यारो अब्बास मल्हा चवे ओए वे सुलहकारो अल्लाह करे मूसा पवे परच मुझो प्यारो
पोइट्री ते तव्हांखे शाइर गुलाम अब्बास मल्लाह जो कलाम फ़नकार सोहेल मल्लाह जे आवाज़ में तव्हांखे ॿुधाए थो। इंशाल्लाह तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं असां अहिड़ा मुनफ़रिद ऐं बहितरीनु कलाम तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासूं। जीअं जीअं असां वटि व्हाट्सअप ते शाइरी या कलाम ईंदा रहंदा, दोस्त मोकिलींदा रहंदा, असां तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। त पोइ देरि न करियो, जेकॾहिं तव्हां असांजो चॉइस सिंधी उर्दू पोइट्री चैनल सब्सक्राइब न आहे पहिरियां, उनखे सब्सक्राइब करियो, गॾु ई गॾु घंटी खे दॿायो, जीअं ईंदड़ मुनफ़रिद वीडियो तव्हां जल्द खां जल्द सभ खां पहिरीं ॾिसी सघो। असांजो चैनल चॉइस सिंधी उर्दू पोइट्री सब्सक्राइब करियो, गॾु घंटी खे दॿायो, जीअं ईंदड़ वीडियो तव्हां सभ खां पहिरीं ॾिसी सघो। त पोइ प्रोग्राम जे इख़्तिताम ते अल्लाह हाफ़िज़।